नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे जे नारेजा ॻोठ मकली में 15 ॾींहं खां जोखिया मौला जी बिजली बंद है। हेस्को जे अंधेर नगरी सिर्फ़ जोखिया बिरादरी जी बिजली कटियल आसे पासे जे इलाइक़े जी बिजली बदस्तूर हलंदड़ है। इन सिलसिले में इलाइक़े वासियुनि गाज़ी खान जोखियो, हाजी याकूब जोखियो, ज़ुल्फ़कार जोखियो, अली नवाज़ जोखियो ऐं ॿियनि साफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त हिते तक़रीबन जोखिया बिरादरी जा मीटर लॻल आहिनि ऐं बिल बि जमा करायूं पिया। हिन जे बावजूदि असांजे पाड़े जो ट्रांसफार्मर लाहे खणी विया आहिनि, जंहिं सबबि असांजा मासूम बच्चा शदीद गर्मी में गुज़ारे रहिया आहिनि, जंहिं सबबि मासूम ॿारड़ा औरतुनि समेत रवासी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी आहिनि। जॾहिं त रवासियुनि हेस्को ऑफिस जा चकर काटे काटे बेज़ार थी पिया आहिनि। हितां जे रवासियुनि हेस्को इंतज़ामिया खां मुतालबो कयो त इलाइक़े जो फौरन बिजली बहाल कई वञे, ॿी सूरत में हेस्को खिलाफ़ सख्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।